अली जा बच्चा असांजा साईं असांजा इमाम अहल बैत मामूली गाल शान ईमानवर हुसैन करबला जे सजी जिंदगी कुरान जी खिदमत कई आए करबला जे मैदान में पांजा बच्चा पांजो सत घोट कासिम अली अकबर अली असगर पान इमाम हुसैन आबिदीन नंढियों नंढियों न्याणियों आल बैत खणी करे मदीने मां हलो होडा मानू अचन था मदीने मके हज जे राते स मुझो हुसैन निकतो करबला जे पासे दे छाजे लाए पियो वञे जिन्हाने मोहम्मद जे दीन जे बचाण जे लाए पियो वञे कुरान जी हिफाज़त लाइ मानू हज पाण अचनि हुसैन बचा वठियो पियो वञे करबला जे एक्ज़ार ज़मीन ते यज़ीदी लश्कर सा मुकाबलो थियो शेर जो पुट भी शेर बहादुर जो पुट भी बहादुर लड़ंदे लड़ंदे साथी शहीद पानी उन जो बंद एक ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं पानी न मिलियो चप सुकिया पिया आहिनि निड़ियूं सुकी पयूं आहिनि पर ज़ालिम जी आन खे मञण जे लाइ तयार न आहिनि अली अकबर शहीद थी वियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पुट अकबर अल्लाह जे नाले ते रब जी शेर बने वञण मारे चइबो बाबा साईं ॾाढी मूंखे उञ लॻी अथई पुट पाणी हिते कोन्हे हिते तूं शहादत माणे वञ नानो मोहम्मद हौज़े कौसर ते हौज़े कौसर जो पाणियूं भरियूं तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे अली अकबर शहज़ादो नौजवान 18 साल जो गबरू जवान मुझे सोने हुसैन दिनो अल्लाह अल्लाह नए तारे वारो के न कुरान दे अली असगर शहीद इन कुरान दे पांजी जान जो नजरानो एक तमे तलवार बेअत में इमाम हुसैन जे बेअत में रब जो कुरान मथे ते मुझे मोहम्मद करीम जी दिस्तर चेहरे ते मोहम्मद मुस्तफा जी सवारी सुहारी सुहारी दाढ़ी मुबारक अल्लाह अल्लाह ज़बान ते कुरान जारी पानी न मिलो सिंह वांगुरु कच गोड़ करे खुदा जी ज़ात जो कसम हलंदे हलंदे सिमरा शाह जो टाइम हुसैन नमाज जो टाइम हटी वन तमा नमाज पढ़ हुसैन पीण लाइ पानी न तो मिलई वुज़ू काढो कंदे मुझो मौला हुसैन चवे तो सिमरा तुझी नजर पानी ते मां हुसैन जी नजर अल्लाह जे कुरान ते पानी न मिले तयम्मुम करे भी रब जी नमाज पढ़ तुमे अल्लाहु अकबर अल्लाह तू सब का वडो बाबे अली का वडो नाने नबी का वडो मां हुसैन का वडो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन मुझा मौला करबो भला जे एक्ज़ार ज़मीन ते मां चवाई थो ओ खैबर जे किले में बाबे अली जी मदद करण वारा अल्लाह ओ मुझा मौला बदर जे मैदान में नाने मोहम्मद जी मदद करण वारा अल्लाह इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन मां खास इबादत भी तुझी ही करया तो मदद भी तो खाई गुरा तो मुझा मौला मुझी मदद कर रुकू में सुबहान रब्बियल आज़म सुबहान रब्बियल अज़ीम सजदे में सुबहान रब्बियल आला हलदे हलदे जने सिर सजदे में शिमरे तलवार वाई खुदा जी ज़ात जो कसम मुझे हुसैन जो सिर सजदे में शहादत मिली शहीद थियो जान नहीं बचा नहीं कुरान बचान जे लाइ नबी जो दीन बचे मोहम्मद करीम जो उम्मताई रब जो कुरान पहुंचे अल्लाह अल्लाह तरह तके चवण वारे चयो न अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हुसैन करबला के मैदान में पांजी जान जो नजर नहीं है कुरान
नहीं ठारे वारो ये कुरान रत जा दरिया पार कंदे 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 तरंदे तरंदे अची नहीं ठारे में पहुंच नहीं ठारे में अज नहीं ठारे कई जमाने में मुझे साईं मुर्शिद अब्दुल करीम बेर वारे दुआ घुरी चयो त ठारो करे ठरी पवंदो अज ठारो ठरियल अज कुरान जा हाफ़िज़ ठारे में घणा हाई लेवल जी मस्जिद साल में 2-3 जलसा एडी जमायत अज भी न मस्जिद मां कुरान जा हाफ़िज़ पिया दस्तार बंदियूं कन अरे पुट जे शादी ते एडी खुशी न थींदी आ जेडी बच्चे जे कुरान जे हाफ़िज़ थियण ते खुशी थींदी मां बटरिया थींदा हिकड़ी जाते वयो वाइज़ करणा उते जो वञा हिकड़ी वडी टूटी कार आ पर सिंगारे बीठी जे घोटन जे लाइ मां जो पोतो मचो बराए ने खबर शादी भी आए चाचे न से शादी त ना है मां जो घोट जी कार सजायला हमरा जो सही हमरा जा बपुट हाफ़िज़ थिया हने हाने दस्तार बंदी का बाद में इन कार में हाफ़िज़न के घर खणी दी पुट जे शादी ते दी खुशी न यो कुरान असा के किए मिलियो चो हुसैन जे खून जे सदके सहाबा जे खून जे सदके मिलियो सहाबन बच्चा दिना औलाद दिनी जानियूं दिनियूं घर दिना अहल बैतन पाजा घर लुटाया नबी जे दीन जे करे तंजे करे कुरान असान मिलियो वो अज जे वट कुरान आ त हुसैन भी उन वटा त अली भी उन वटा न दादा सुभान अल्लाह चो तो हदीस बुधाया नबी से छा फरमाया सदको वञास पान फरमायो अल कुरान मा अली हदीस अल कुरान मा अली अल कुरान मा अली हुजूर फरमायो कुरान अली सा अली कुरान सा बई शयूं कद कुरान अली का परे न वींदो अली कुरान का परे न वींदो जाने कुरान मुझो मौला अली ओड हुजूर फरमायो क्या मजे न्याणे मुझो अली जने मां मोहम्मद करीम जे हौज़ कौसर थींदो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो जने जने क्या मजो न्याणो थींदो मुर्शिद अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो जने क्या मजे न्याणे मां मोहम्मद करीम जे हौज़ कौसर दे कदू ईंदो हुजूर फरमायो अली कुरान सा कदू ईंदो कुरान सा कदू होंदो अल कुरान माली हुजूर फरमाया कुरान अली सा अली कुरान सा अनमता का पूछा तो मुझे मौला अली कुरान जो हाफिज होयो या न होयो मनो था दाढ़ी वारो पटके वारो नमाजी रोजे वारो मस्जिद में या होता में मस्जिद में या रोड में मस्जिद में या बेहद नालो न तो करा समझो था न अली मस्जिद में अली का दे हाय अल कुरान मा अली नबी से फरमाया जाले कुरान अली ओडे अली कुरान गड अली कुरान गड जाले अली कुरान ओडे पूछो पूछो चरियो थियो जो तो के हक समझ में न तो अचे हां चाहते तई जो मुंजारे में अची वियो ने ठारे वारा नबी जो फरमान त सुन अल कुरान मा अली जाने कुरान अली ओडे हाने भी जह वट कुरान कुरान जा हाफिज हन कुरान जा कारी हन जह वट कुरान जह वट कुरान जह वट नमाज जह वट दाढ़ी जह वट पटको जह वट मस्जिद जह वट रोजो जह वट सखावत जह वट रोजा हन जह वट तहज्जुद जह वट नमाज मुझो इमाम ज़ैनुल आबिदीन माना सभनी आबिदन जी सूह सज्जाद उनके सज्जाद चौंदा हा जंहिंजो नालो हुसैन बिन अली बिन हुसैन हुसैन अली बिन हुसैन बिन अली जंहिंजो नालो इहो हो जंहिंजो लक़ब हो सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन भी चवंदा हा 1000 रकात नफ़िल पढ़ंदो हो
1000 रकात नफिल पढ़ंदो